My name is father name is Abdullah. My caste is Tagar. Today's my topic digestive system. यानी हाजमे जो हमारा group of organs which break down produce called digestive system. जिसमें आपको जो मिली करे खाद्य जो भेटना रकम कभी हाजमे जमल में ही साइन माउथ में टंग का टीथ मिली फुल पाइप stomach small intestine large intestine anus माउथ में दंद ऐं ज़ुबान हूंदी आहे जेको खाधो खाईंदा आहिनि ॾंदनि खे कटिंग कंदा आहिनि ऐं ज़ुबान हुनखे नरम कंदी आहे छो नरम थींदो त फूड पाइप मां आसान तरीक़े सां वञी करे स्टोमक में वेंदो आहे ज़ंद असांजे खाधे खे घटि कंदा आहिनि ॾिसो त हाणे मां बिस्किट खावां थी ॾंद हिनखे घटि कंदा ऐं ज़ुबान हुनखे चमचे वांगुरु घुमंदी छा नरम थींदो फूड पाइप मां आसान तरीक़े सां वञी करे स्टमक में वेंदो आहे स्टमक में गैस्ट्रिन ग्लैंड जेको टे जूस पैदा करे थो HCl पेप्सिन मिल्क जो टे जूस पैदा करे थो खाधे जी बजरा थींदी आहे ऐं स्मॉल इंटेस्टाइन ॾे खाधो मोकिलींदो आहे स्टमक जे भरिसां लेयर आहे जंहिंजे अंदरि पित्त हूंदो आहे जेको बाली जूस पैदा करे थो स्टमक जे हेठां पेनक्रियास आहे जेको पेनक्रियाटिक जूस पैदा करे थो उहे जूसिस मिली करे स्मॉल इंटेस्टाइन में वेंदा आहिनि स्मॉल इंटेस्टाइन में खाधे जी आख़िरी बजरा थींदी आहे जेको असांजे जिस्म जे लाइ बेस्ट खाधो हूंदो आहे उहो रगुनि जे ज़रिए असांजे जिस्म में वेंदो आहे जेको बक़ाइदा उहे पाणी बचे थो उहो लार्ज इंटेस्टाइन लाइ बेस्ट खाधो आहे उहो हुते हज़म थींदो आहे जेको असांजे लाइ बेस्ट खाधो आहे उहो एनर्जी ज़रिए माण्हू वेंदो आहे